जी बिल्कुल ॾिसो इस्लामाबाद में तरलाई वारे इलाइक़े इमाम बारगाह में धमाके वारो मामलो आहे। इन हवाले सां पूरे सिंध सूबे में सिक्योरिटी खे हाई अलर्ट कयो वियो आहे। जॾहिं त इन हवाले सां घरू वज़ीर पारां चयो वियो आहे त जेके इबादत वारियूं जॻहियूं आहिनि उन्हनि ते सिक्योरिटी सख़्तु कई वञे। जॾहिं त जेके हसास ज़िला आहिनि उते बि पुलिस जो जेको गश्त आहे उहो वधायो वञे। इन हवाले सां जेके ईंदड़ वेंदड़ रस्ता आहिनि उते बि चेकिंग जो जेको अमल आहे उनखे तेज़ कयो वञे। जॾहिं त घरू वज़ीर जो चवणु आहे त जेके मज़हबी जॻहियूं आहिनि उते बि जेको आहे पुलिस वाक थ्रू गेट लॻाए करे सिक्योरिटी खे यकीनी बणाए। जॾहिं त जेके ॻुझनि इदारनि जा एहलकार उन्हनि खे बि चयो वियो आहे त जंहिं बि माण्हू खे मशकूक माण्हू खे जेको आहे ॾिठो वञे त 15 ते इतला करे उनजे ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आंदी वञे। गॾोगॾु CCTV कैमरा उन्हनि खे बि जेको आहे सही करे जेके उन्हनि जे ज़रिए बि जेकी मॉनिटरिंग आहे कई वञे। जॾहिं त कंहिं बि अणसुञातल माण्हू खे ॾिठो वञे या का अहिड़ी हरकत ॾिठी वञे त उन्हनि जो चवणु आहे त शहरियुनि खे त उहे यकदमि जेको आहे पुलिस खे इतला ॾियनि त जीअं पुलिस उन माण्हुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई अमल में कार्रवाई जीअं उनजे ख़िलाफ़ पुलिस जेको आहे कानूनी कार्रवाई करे सघे। जॾहिं त इन हवाले सां एडिशनल IG कराची पारां बि बयानु जारी कयो वियो आहे जंहिंमें उनजो चवणु आहे त इस्लामाबाद में धमाके खां पोइ जेके कराची जा मुख़्तलिफ़ रोड रस्ता आहिनि उते पुलिस खे जेको हाई अलर्ट कयो वियो आहे। जॾहिं त उनजो चवणु आहे त मुख़्तलिफ़ जेके रोड रस्ता आहिनि उते जेको आहे चेकिंग जो जेको अमल आहे उनखे सख़्तु कयो वञे। जॾहिं त तमामु जेके मस्जिदूं आहिनि मदरसा आहिनि इमाम बारगाह आहिनि उन्हनि जे जेको आहे चपे चपे ते जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि इंतिहाई सख़्तु कया वञनि। जॾहिं त कराची पुलिस चीफ आज़ाद ख़ान जो चवणु आहे त स्नैप चेकिंग खे बि वधायो वञे। जॾहिं त इन हवाले सां घरू वज़ीर ऐं एडिशनल IG जो चवणु आहे त पूरे सिंध सूबे में जेको सिक्योरिटी आहे उनजा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया वञनि।